करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद करमपुर कैडेट कॉलेज वारे इलाइक़े ॻोठ मीर बगन खान बिजाणी में अणॼातल शरपसंदनि महाराजनि जे गुरुद्वारे में घिड़ी संदन पेती जा ताला भञी हज़ारें रुपया रोक रक़म कढी फरार थी विया। शरपसंदनि गुरुद्वारे साहिब में पियल मज़हबी किताबनि जी बि बेहुरमती करे भञ-ड्राह पुण कई। मिलियल ॼाण मूजिबि राति देरि सां 4 अणसुञातल शरपसंदनि ॻोठ मीर बगन खान बिजाणी में हिंदुनि जे गुरुद्वारे जा ताला भञी उते पियल पेती मां हज़ारें रुपया नक़दी चोराए फरार थी विया। ॻोठियाणनि मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो त शरपसंदनि वेंदे वेंदे गुरुद्वारे साहिब में पियल हिंदुनि जे मुक़दस किताबनि शास्त्रनि जा पन्ना शहीद करे संदन बेहुरमती बि कई आहे। अहिड़े वाक़े बाद मुतासिर ॻोठाणनि सरदार वीर सिंह, श्री सिंह, हरिदास, माई प्रेमी, माई बागी, रेशमा बागड़ी ऐं ॿियनि जी अॻवानी में गुरुद्वारे ॿाहिरां सख़्तु एहतियात कंदे SSP कश्मीर खां वाक़े में मुलज़ जावेदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो ऐं चयो त 1 साल अॻु बि अहिड़ो वाक़ियो पेश आयो हो। उन वक़्त जे SSP पुलिस पिकट क़ाइमु करे ॾिनी हुई जेका बाद में ख़त्म कई वई। आख़िर में मुज़ाहिरीन वस वारनि खां इंसाफ़ जो मुतालबो पुण कयो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।